बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह हिब्बा नारे तकबीर बुलंद आवाज़ सां बरकत वारी शया नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक चारिया नारे हैदरी या अली नारे पीर दमदस्त हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद यजीदियत मुर्दाबाद जनाब हाफिजुल इकबाल सुभान अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नता युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फित्तौरात वल इंजील वल क़ुरआन वमन औफ़ा बिअहदिही मिनल्लाहि फस्तबशिरू बेबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिहि वज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल पीरे तरीक़त रहबरे शरीयत मदीने वारे साईं जो शहजादो हजरत क़िबला साईं सैयद गुलाम शबीर शाह साहब बुखारी हुसैनी दामत बरकातुहुमुल आलिया आई असां आले सुन्नत जमायत जे अखनि जो ठार महफ़िल जो सिंगार आले सुन्नत जमायत जो बाह बेली ऐं भर झलो पीर आफ दरगाह आलिया लोड़ो शरीफ जा सज्जादा नशीन हजरत क़िबला साईं नौजवान आशिक़े रसूल दिल में रसूलुल्लाह जे दीन जो दर्द रखंदड़ हजरत पीर अली मुर्तज़ा साईं लोढ़ाई मद्दज़लहुल आली आई स्टेज ते वेठल हुफ़ाज़े कराम नात खान हजरात व बिरादरान इस्लाम मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे आले सुन्नत जमात माही भाण वारनि जो जेके 12 महीने मुहर्रमुल हराम में नबीअ जे नवासे अलीअ जे अखनि जे ठार फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे गले मुबारक जा हार शहीदनि जा सरदार जो यादगार मल्हाईंदा आहिनि। अल्लाह ताला का इया दुआ घुरंदा से त मालिक साईं जेके तुझे इमाम पाक जा सचड़ा मुरीद आहिनि हकीकी क़यामत में उन्हनि खे इमाम आली मक़ाम जी शफ़ाअत नसीब फरमाए जाए। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे इन्हीअ ईमान ते इन्हीअ यकीन ते जियारींदो बि त मारींदो बि। असांजो मज़हब तरीक़ो कंहिंजे मथां लानत करण नाहे तबर्रो करण नाहे कंहिंजे तरीक़े खे अटैक करण नाहे। असांजे सीने में जेका भी हिक सिम है या 50 सिम है सब इश्क रसूल मोहब्बत रसूल सां भरियल आहिनि। त अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। 4 बजे जो टाइम मूंखे मिलियल हो मुनो कलाक लेट पाण कई दवा हाणे मुनो कलाक बाक़ी तकीर जाम थो। 4:45 बजा टाइम थियो आहे घड़ियुनि में भली ॾिसी छॾियो। 5:45 बजे ख़ैर जी दुआ 1 कलाक ऐं पोइ नगर जमायत खे खाराईंदासीं इमाम हुसैन अली मक़ाम जो न्याज़।
अल्लाह ताला फरमायो द इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक्कन फित्तौरात वल इंजील वल कुरआन वमन औफा बिअहदिही मिनल्लाहि फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिहि वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। आयत मुबारक जो तर्जुमो बुधो बेशक अल्लाह संदन ने मुसलमानन खा माल ऐं जान खरीद करे वरता आहिनि हिन बदले ते त उन्हनि जे वास्ते जन्नत आहे। पो अल्लाह जे वाट में लड़न पो कतल कन ऐं कतल थियनि इन जी भलाई जे ज़िम्मे सच्चो वायदो वा तौरेत में इंजील में ऐं कुरआन में ऐं अल्लाह खां वधीक वायदो पाड़ींदड़ केरु आहे। फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिहि पो खुशू मल्हायो पंहिंजे सौदे ते जेको तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन सां कयो आहे। ऐं इहा ई कामयाबी आहे। इहो हुयो आयत मुबारक जो तर्जुमो। हाणे जिहाद करण जो जेको ऐलान आहे अल्लाह जे तरफा त उहो जिहाद लड़ाई मुसलमाननि ते फर्ज़ आहे। काफ़िरनि सां लड़ो, काफ़िरनि सां लड़ो। यहूदी, ईसाई, हिंदू, बुत परस्त ॻाल्हायो थोरो, इहो छो था कयो? इन्हनि सां जंग कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो पंहिंजे महबूब खे, महबूब या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफिकीन वग़्लुज़ अलैहिम। ऐ ग़ैब जे ख़बरुन ॿुधाइण वारा महबूब जिहाद कर काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िकनि सां। बिस्मिल्लाह सदके कैसां? काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िकनि सां वग़्लुज़ अलैहिम। महबूब हाणे इन्हनि सां नरमी न कर, इन्हनि ते सख़्ती कर। हा यार सदके काफ़िरनि ते ऐं मुनाफ़िकनि ते। मुंहिंजा अज़ीज़ भा, इन आयत मुबारक जे तफ़सीर में फ़ख़्रुद्दीन राज़ी लिखियो कबीर में त लैसल अम्रु कमा यज़उमून अन्नहुम आमनू। हा हा सदके वहुम युखालिफून हुक्मक। असली हकीकत ईअं नाहे जीअं ये गुमान कनि था त इन्हनि ईमान आंदो बा। कबीर वारो थो चवे त हालांकि इन्हनि
खुदा जे वायदे जी मुखालफत कई आहे। रब सचो आ। हथ मथे खड़ो सदके वॾा राज आहिनि आयत सगोरीअ में। त इन कुरान जे आयत मां साबित थियो त यजीद मुनाफिक हो, हुसैन मोमिन आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हाणे मुनाफिकनि जूं निशानियूं भिटाई साईं ॿ टे बयान कयूं आहिनि, उहे ॿुधी छॾियो। लतीफ़ सरकार थो फरमाए पियो त किन मुहम्मद मञियो के कुफ्र ते काइम, के ज़ाहिर ज़बान सी के दिली दाइम, पर अजब ई आहे त पसण खां परे थिया, पसण खां परे थिया, ॾिसण खां नूर कुफ्र अथन कल्ब में पर ज़ाहिर थिया ज़ुहूर, कद जाअकुम मिनल्लाहि नूर इन्हीअ सिट विधुन सूर, दिलिया थिया दूर रही मुसलमानी मोह में, रही मुसलमानी मोह में, ॿियो कम किटली थियो सदके। अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, सच्चन सूर विधो कदुर को न कयो न दीन जहड़ी दौलत जो। सदके सदके हदायत है। माशाअल्लाह माशाअल्लाह। हेॾे ख्याल अथव अॼु वॾी तयारी कई अथव। लतीफ़ तो फरमाए बद कल में गो को ठाई, हाँ यार, पर इन पर न ईमान। हाँ हाणे लतीफ़ पोल थो पधरा करे न, हेॾे होॾे छा था ॾिसो, मींहुं थो वसे छा? अब हेॾे त तवजो कयो न। सदके बस सदके। हाणे हिन खे हथ चुराद न कजो, पोइ हेॾो कमु लही वेंदुव। कल में गो कोठाई, हाँ यार, इन पर न ईमान, दगा तुझे दिल में शिरक वही शैतान, मोह में मुसलमान अंदर आजर आहिए। वाह सही वाह। मोहत मूसा जहड़ो पर अंदर में इबलीस, अहड़ो खाम खबीस कढ़ी गोहन छड़िए। समझन अथा ये जेके चुप आहिनि न ऐं टुॿी हई अथनि, हे समझन था। लतीफ़ तो फरमाए बद बाखर बोली हंझ जी है। अंदर कारो का, हाँ अहड़ो ठलो थाम भनी छो न भोरा कजे। शाबाश वाह वाह। माही भाड़ वारो तव्हां जे तबियत ते शेर अथव। मथे रुगो हथ कयो, चओ सुभान अल्लाह। सदके लतीफ़ साईं तो फरमाए पियो त दुनिया सब दरिया को तारू तह में, हिकड़ी लालच लोभ जी ॿियो आतश जो आड़ा हो, जन रिझायो अल्लाह से तरी वया हिन दार मां। अबा अल्लाह अखियूं सुञाणे जो ॾिनियूं अथव, हक़ ऐं नाहक खे सुञाणो था, सच कूड़ खे सुञाणो था। पोइ बि जे कखनि ते पेर रखी नानियूं मासियूं प्यारियूं कयई ऐं रसूल खे छॾी त पोइ पाण ॼाण। खुश हो दे। शाबाश। इए जमाए जमाए ॻाल्हाए। इमाम साईं मदीने में
खुशहाल हो। है आदि नाने जो शहर बिस्मिल्लाह। हेॾो यज़ीद तख्त ते वेठो, अॻ में ऑर्डर इहो कयईं मदीने जे गवर्नर वलीद ॾे हाँ वलीद ने सही। त मूंखे हुसैन जी बैयत वठी ॾे, जे इनकार करे त क़त्ल। साबित थियो त पहिरियों यज़ीद इमाम पाक जे क़त्ल जो ऑर्डर कढियो, काफ़र बणिजी वियो। शाबाश। अब समझो था ना, चिट्टी तरह मता को यजीद जे मथा कख रखे, गलत। यजीदियत यजीदियत। शाबाश। काफ़र थी वियो। अल्लाह जंहिंखे घुरे ऐं जंहिं इंसान खे गैरत ॾिए ऐं ज़मीर ॾिए। आहे ज़मीर जी ॻाल्हि। यज़ीद जेॾी महिल जो ख़त आयो, वलीद पढ़ियो, रखी छॾियईं। ॿियो ख़त, टियों ख़त, कासिद आया, मुंहिंजे हुकुम में देर छो थो करे? ख़तनि खे वठी चई त फाड़िया, पर न बीह, सिधो खणी इमाम साईं वटि पहुतो। हाँ यार पढ़ साईं ख़त, हीअ तुंहिंजे नाने जे उमत जा अफ़ाल ॾिस प्रकार। चई त पोइ तूं छा कंदे, हे जो तोॾे लिखियो अथई? हाँ सही सही। चई त मां पंहिंजा हथ पाण कटे छॾिया, तोखे गिरफ़्तार कया। हेड़े है वलीद बिन अब्दुल मलक, ईमान हुयुस, गवर्नर हुयो पर ईमान हुयुस, इएं न कई। मना रसूलुल्लाह जे नवासे खे न ईज़ाई। सुभान अल्लाह चओ। नौकरी वञे, वञण जेस बच्चन खे मारे छॾे, घरनि खे बाहियूं ॾेई छॾे, मगर तुंहिंजे मथों मेरी अख वलीद न खणंदो। ॻाल्हायो नाणे। पोइ चई हाणे वधीक पंहिंजो फ़ैसिलो पाण कर, मुंहिंजो दिमाग़ कम नथो करे। चई ॿुधां थो ख़बर त मरवान खे तो गवर्नर करे, त उहो त अहल बैत जो दुश्मन आहे। तंहिंजे करे मां पंहिंजे नाने जे दीन जे करे, क़ुरान जे करे, कलमे बचाइण जे करे, नाने जे शरीयत जी निगहबानी कंदे, सुन्नत रसूल जे मथों पंहिंजो सिर कुर्बान कंदे मां मदीनो छॾे सघां थो, पर इन्हीअ ज़ालिम यज़ीद जे हथ में हथ न ॾींदुसि। मामलो समझो था न बाबा। शाबाश। तव्हां भला केॾियूं तकरीरूं ॿुधंदा हूंदो, पर हीअ तकरीर सम्झ वटा अथव। शाबाश। छो त यज़ीद ज़ानिया, शराबिया। मां नमाज़ी आहियां, मां पंहिंजे नाने जे शरीयत जो हार ॻिचीअ में पाए छॾियो आहे। थोरो ॻाल्हाए। चओ मरहबा हुसैन, मरहबा हुसैन। ऐं क़ुरान असांजे मथां नाज़िल थियो आहे, इन्हीअ जो शान बि असां ई सुञाणंदासीं। यज़ीद अंधे खे कहिड़ी ख़बर, हो नाने जे क़ुरान पाक जी लताड़ कई अथई, शरीयत जी लताड़ कई अथई, सुन्नत रसूल जो मुखालिफ थी बीठो आहे। तार के नमाज पढ़जी बीठो आहे, रिछ कुते जी वेड़ में मशगूल आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त माटेली मावरूं, धीअरूं, भेनरुनि सां निकाह जी रस्म विझी छॾी अथई। अहिड़े ज़ालिम जे मथां लानत हुजे। छॾिया थो मदीनो, मदीनो छॾियईं मके वियो। अचे खत पचड़ शुरू थिया, 12,000 खत आया कूफे खां। कूफे जा खत मशहूर। ऐं उहे खत शिया ने अली जे नाले सां लिखियल हा। चुप छो कयव?
यार ईअं त न कयो नी चुप छो कयव छो त हज़रत अली साईं पोणा 5 साल दारुल खिलाफ़ा कूफे में इस्लाम जो अमीरुल मोमिनीन थी रहियो तंहिंजे करे माण्हुनि चयो त असां शिया ने अली आहियूं अॻिते हलिजो तव्हां ड्रिजो डपो न तव्हां ॿुधंदव पोइ इन्हीअ ते अखर अखर ते वीचार कजो मां तव्हां सां अखर अखर जो ॿधल रहंदुसि 12,000 खत आया वधिक ताक़ीद जे लाइ इमाम मुस्लिम जो भी खत वञी इमाम खे पतो त 40,000 बैत कया वारो कर साईं पहुच साईं हाणे चओ त पोइ तव्हां ॻाल्हायो बेटा ये फरमायो त कूफिन कागज़ लिखिया विझी विच अल्लाह त असी ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह हे कर हेॾे आओ तख़्त ताबे तुंहिंजे निकिरी पिया इते पहिरियों कूफे जो गवर्नर हुयो नोमान बिन बशीर आशिक रसूल हो यजीद जो त इहो कम न करे सघंदो इहो जेकॾहिं कम कंदो त जहिड़ो ज़ालिम जाबिर मां आया त इते गवर्नर भी को ज़ालिम ऐं जाबिर रखा यजीद उन वक्त में इन इब्ने ज़ियाद सां विड़ियल हो का विड़ियल हो पर हिन कम जे करे यजीद हेठा ही वरती बाहूं बधाई से बस मूसा ठाह कर ऐं कूफे जी गवर्नरी जो ऑर्डर कर पर अग में कम है करणो थी हाँ यार वाह जी तारीख़ जी चिट्ठी पढ़ी अथव सदके सही ठीक आ हिन ऑर्डर वरतो हेॾो कूफे वारनि खे इंतज़ार हो त ॼाण इमाम हुसैन पहुतो ख़बर तॾहिं पई सिज लहण वारो हो त हे गवर्नर ज़ालिम इब्ने ज़ियाद कूफे में दाख़िल थियो अरबी लिबास पातई पर मुंह ते पर्दो रखई ओए हो इने करे पोइ आयो हल हाफ़िज़ वाह जी तारीख़ ॿुधाई हिननि माण्हुनि इमाम साईं जा नारा खणण शुरू कया ॿुधंदो पियो अचे सही था चओ सफ़ा वाह सही वाह जेॾी महिल सेक्रेटरेट में पहुतो अचे बुरको मथे कयईं चई त हुसैन नाया इब्ने ज़ियाद आया कूफे जो गवर्नर थी आयो आया याद रखो हिन महल खां वठी करे जॾहिं बि कंहिंजे ज़बान ते हुसैन जे हिमायत जो नालो ॿुधुमि सिर कलम बच्चा कोहंदो मास घरनि खे बाहियूं ॾींदो साम यजीद जी हिमायत कयो हाणे उन्हीअ माल में जेकॾहिं इहे 40,000 माण्हू मछरजन हाँ यार वॾो तइदाद आहे त इब्ने ज़ियाद जी खंड भी कंहिंखे न मिले हाँ थोड़ो ॻाल्हायो ये आहे या न डिॼी विया ज़ुल्म जे आॾो जबर जे आॾो वरी कंहिंखे लालच आछी वई पैसनि जी सोन जी चांदीअ जी वज़ारत जी नथा ॻाल्हाए लालच ॾाढी का ख़राब शइ आहे अहिड़े दुनिया ॾाइण अल्लाह माण्हू सभु फिरी विया हज़रत इमाम मुस्लिम जो 3 पहरीअ जी नमाज़ पढ़ाई सलाम वराए त पोयों कोई भी कोन सभु हलिया विया हाय हाय अफ़सोस बेवफ़ा बणिजी विया हितां वारा शिया कोन हा माही भाण जा
हे उहे कूफे जा हाँ समझ जो बता अगु खणी वठो हो ये बख्तर बद गाड़ियों बीठियूं ये न कजो हितां वारा कोन हुया भजी विया यजीद खे ख़बर पइजी वई इब्ने ज़ियाद ॾे माण्हू मोकिलियईं तेज़ घोड़े ते हवाई जहाज जहिड़ो हो वारो कर पहुच मके खां हुसैन निकितो वा कूफे ॾे रवानगी अथसि चवेसि त कूफे में दाख़िल थियण न ॾीजांसि हिन जा मणा माण्हू मुरीद थी पवंदई उथी पवंदा घर घर में झगड़ो थी वेंदो जंग लॻी वेंदी तंहिंजे करे वाट ते कंहिं भरपट बयाबान में जाते रस्ते जी सहूलत न हुजे पाणीअ जी सहूलत न हुजे न जॻह हुजे न को ॻोठ हुजे न को दरख़्त हुजे बरपट बयाबान हुजे हाय हाय करबला उते हिनखे गिरफ़्तार कर थियो भी इएं 2-3 लश्कर वठी हुर पहुतो इमाम साईं जेड़ी मल हिननि खे ॾिठो त सम्झई त हे मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ था अचनि छो त जंग जो त इरादो न महबूब जे नवासे खे न हुयो जे जंग ते वञिबो आहे त असगर 6 महीननि जो वठी वञे हा अल्लाह अल्लाह अरे जंग ते पाक वठी वञे हा ख़बर तॾहिं पई त साईं खे घेरो करे विया हे त दुश्मन था नज़र अचनि सुञाणंदा बि आहे हिक ॿिए खे छो त कूफे में भी रहा इमाम हसन हुसैन पंहिंजे अबूअ सां बिल्कुलु अम्मा ज़ैनब त उते कूफे जे सभिनी औरतुनि खे क़ुरान पढ़ायो हो है हा यार अलबेत जो घर हो सही हुर ॾे हवाल कीअं अचण थियो आहे चईं तव्हां खे गिरफ़्तार करे इब्ने ज़ियाद वटि वठी हलणो आहे छो यज़ीद जी बैयत या जंग पाण फरमायूं त हे ख़त जो लिखिया आहिनि तव्हां थेला कढी जो हुर खे ॾेखारियूं त हुकुम कसम खयो हुर त मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम आहे त न मूंखे इन्हनि ख़तनि जी ख़बर आहे न मां लिखिया आहिनि मूंखे सिर्फ़ु ऑर्डर आहे त इमाम पाक खे वठी हिते पहुचो गिरफ़्तार करे कहिड़े ॾोह में आख़िरकार चई त बसि हुन ख़लीफ़े जी तोखे बैयत करणी आहे जे इनकार त पोइ जंग त उते इमाम साईं हिननि खे खिताब कयो हा यार तकरीर फरमाई हिदायत दी सदके तकरीर फरमाई उन तकरीर में अग में पंहिंजे नाने जी हदीस पढ़ी हाय हाय पाण फरमायूं त मुंहिंजे नाने फरमायो आहे त मर्रा सुल्तानन जाइरन मुस्तहिलन लिहुर्मिल्लाह नाकिसन लिअहदिल्लाह मुखालिफन लिसुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यअमल फी इबादिल्लाह बिल इस्म वल उद्वान फलम युगय्यर अलैहि बिफिअलिन वला कौलिन कान हक्कन अलैना अन यदखलहु मदखलहु वाह सही वाह पाण फरमाए तो मुझे नाने साईं फरमायो आहे त जेको शख्स कंहिं हुक्मरान खे ॾिसे त हे ज़ालिम आहे हा हा सही हा जेको शख्स कंहिं हुक्मरान खे ॾिसे त हे ज़ालिम आहे लिहुर्मिल्लाह नाकिसन ऐं हराम खे हलाल थो समझे ॾिसजो यज़ीद जा कम
ले अहदिल्लाह जेको अल्लाह जे वायदे के ट्रोड़ी दड़ हुजे ले सुन्नत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखालिफन आई रसूलुल्लाह जे सुन्नत जे खिलाफ हुजे हाँ मुखालिफ थे वाह सही वाह यमल फी इबादिल्लाह आई अल्लाह जे बानन ते जुल्म आई सरकशी असा पेश इंदो हुजे हाँ गलायो ठीक पो बिफिलन वला कौलन कान हकन अलैना अन यदखलहु मदखलहु पो वो शख्स जे कने उन्हीं जे मथा एतराज न करे आई उन्हीं के न रोके तो वो शख्स भी है जालिम हुक्मरान जे अमाल में शरीक कयो वेंदो अथा समझो चिट्ठी गाल हदीस पाक जी वकुलस अलैहिम जो शाने नुज़ूल भी इहो ही आहे सुभान अल्लाह या पाजे नाने जी हदीस पो इमाम पाक फरमायो त कद लज़मू ताअत शैतान व तरकू ताअत रहमान व अज़हरुल फसाद वल तअसरु बिल फै'i बड़े वाह आप तो खुश होते तो जा पीरिये में हर्रमु हर्रमल्लाहु व अहल्लु हलालहु सदके व अना अहक्कु मन गय्यरा शाबाश पो पान इमाम हुसैन फरमायो त इनन ज़ालिमन हुक्मरानन शैतान जी इताअत के इख्तियार कयो आहे हाय हाय हक जा इमाम है केर ऐं अल्लाह जे इताअत के हिनन तरक करे छडियो आहे ऐं फसाद के ज़ाहिर करे छडियो आहे ऐं गनीमत जे माल के पंहिंजी ज़ात जे लाइ समझी छडियो आहे जाती मिल्कियत मना अल्लाह वाह सही वाह ऐं हलाल के हराम हराम के हलाल करे छडियो आहे व अन अहक मन गय्यर हाँ हाणे जेकॾहिं उन्हीअ जे मथां मां एतिराज़ नथो कयां बुधजो हाँ ऐं उन्हीअ खे इन्हनि ॻाल्हियुनि खां नथो रोकियां पर रोकण जो मूंखे हक़ आहे हुसैन के जो इहे सभु सामान असां आल बैत जे घराणे जा आहिनि क़ुरान शरीयत सुन्नत दीन इस्लाम कलमो है सदके आप तो कुछ होते समझाइण तुझो हाँ सही है समझू माण्हू बीठा अथव सभु समझू माण्हू अदा समझो था ये तारीख़ कॾहिं न भुलिजो ईअं न थींदो बैत न कंदुसि चईं बैत न कंदे त पोइ जंग चई मां खां पाकिस्तान अल्लाह बस समझो था यो मसाइब जो जुमलो मता मुंहिंजे सकीना खे ख़बर पइजी वञे ऐं दिलि टुटी पवे अल्लाह छो त उहा मुंहिंजे सीने खां परे निंड न कंदी आहे इम्तिहान जियो सैयद अल इम्तिहान इब्ने साद अचे मां हुन सां ॻाल्हायां ॿी तारीख़ करबला में पहुता हा मुहर्रम जी 61 हिजरी हाँ यार भेटाई दो फरमा बिद कामिल करबला में आया झुंग जवान अल्लाह मौत सां अख में मिलाइण जो कम धरती हुसैन जो धुली सुभान अल्लाह लर्जी थर थिया आसमान वेड़ हुई कान हुयो नजारो नीह जो काम
कामिल करबला में आया सैयद शेरा मरहबा। तन मारे तरार नसी ढूंढ कया मुंढेरा दहल्या उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो अब दलेर है कामिल करबला में सुभान आया अज अमीर वही वेरन सामूत खा खयाऊं तीर हुई ये तकदीर असल इमाम नसी कामिल करबला में अहल बैत आया मारे मिस्र नसी तन काफर कंबाया सच के बीबी जाया हड़ा सूर सदके 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 हेड़ो दलेर दुनिया पैदा न कयो सुभान अल्लाह चो हथ ते मथे करो हिन शेर ते थोड़ी नजर कजो लतीफ सरकार तो फरमाए पुद कजियो करबला जो मिड़ोई मलारो हाँ यार दाल सजी गुझजी है दाल सजी गुझजी इलाही इसरार मालिक थो मुख्तार पहचन जूं पर खूं लहे हाँ तुझो मुझो छा वजे जेकॾहिं शरीयत पाक रसूल पाक दिया अदा उन जो नालो हाँ अदा उनजो नालो शाबाश जेकॾहिं शरीयत रसूल पाक जी असांखे इजाज़त ॾे हा त असां बि इहो तमामु वारो कमु कयूं हा पर शरीयत सवाइ रूवण जे बि इजाज़त नथी ॾे हे मां ॿाहूं थो ॿधा मां ॻाल्हायो रुओ अखियुनि मां पाणी बहायो अब्बास मुंहिंजा अज़ीज़ भाउ 4 रातियूं इब्ने सअद सां ॻाल्हियूं थियूं इब्ने सअद चवे पियो त हुसैन सां रिआयत कया छो त हे सअद जो पुट हो जेको रसूल पाक जो असहाबी हो हाँ सैयद बिन अबी वकास वाह सही वाह सदके उनजो पुट हो पोइ इमाम हुसैन चयुसि त तुंहिंजो पीउ त असांजे नाने जे दरवाज़े जो ग़ुलाम हो उहद वारी लड़ाईअ में हाँ पहिरियों तीर हाँ तुंहिंजे बाबे सअद काफ़रनि ते हलायो हाय हाय जेड़ी मल तीर हलायो हई हाँ वाह सही त वाह असांजे नाने तुंहिंजे पीउ खे चयो हो त है। इरम या सअद हाय फिदाक अबी व उम्मी हाँ यार सअद इन्हनि काफ़रनि खे चुट हणो हाय मां मोहम्मद जो अब्बो अम्मा तोतो कुर्बान सदके अब ॿुधो था न पर ख़ुदा जी कुदरत आहे त सहाबियो जो पुट वरी हीअं थो करे अल्लाह दुनिया ते अंधो थियो मां त हिन जे कॾ ॿटे इब्ने ज़ियाद सियाडी छॾिया हा त मता हुसैन सां रिआयत करे मता रात जो रात चवेसि त मां पंहिंजे लश्कर खे परे थो कयां तूं टपड़ खयूं मदीने हलियो वञ हाँ सही हाँ हे अहिड़ो मौक़ो वरी न ईंदो इनाम वठण जो दुनिया ते हो दीन खपाए चुका हा हुननि जे दिलियूं ख़तम थी चुकियूं अंदर पत्थर पइजी चुका हा हाय हाय यार हासिल कलाम 7 तारीख़ थी त अल बैत जो पानी बंदि कयो यसीद नारे फुरात ते कब्ज़ो थी वियो फौज भेजी वई हिकिड़ो कतरो बि अल बैत जे खीमन में पाणीअ जो न वञे जून जुलाई जा महीना सख़्ती कयऊंसि त बैत करे यज़ीद जी लतीफ़ साईं दो फरमाए बद कूफी करबला में पानी न पियारीन है उते अली शाह के शहजादा सारीन
निकरियो निहारीन चढ़ मीर मोहम्मद अरबी सखी सुल्तान साईं तो फरमाया पे तो जे कर दीन विच इल्म दे होंदा बुध जो हाँ यार जे कर दीन विच इल्म दे होंदा हाँ ता सिर नेज़े क्यों चढ़ दे हूँ 18,000 जो आलम आहा अगे हुसैन दे मरदे हूँ जे कर मने दे बैत रसूली ता पानी क्यों बंद कर दे हूँ जे मुलाहजा कर दे नबी सरवर दा ता तंबूखी में क्यों सड़ दे हूँ हाय साद को दीन तिना दे हजरत बाहू जड़े सिर कुर्बानी कर दे हूँ अञा हिकिड़ो शेर ॿुधो सुल्तान साईं जो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चवे तो त आशिक सोई हकीकी जहड़ा कतल माशूक दे मन्ने हूँ इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े से तलवारा खन्ने हूँ हाँ यार जित वल वेखे राज मखी दे लगे उसे बनने हूँ पर सच्चा इश्क हुसैन बिन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न भन्ने हूँ वाह वाह आशिक हुसैन ॾहीं जी रात इमाम साईं पंहिंजनि रफ़ीकनि खे घुरायो पंहिंजे खीमे में पाण पंहिंजे रफ़ीकनि खे फरमायूं तव्हांजी वॾी महिरबानी जो मदीने खां मके खां करबला ताईं सूर निभायव हाय पर पाण तव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो त यज़ीद ने अटल फ़ैसिलो कयो वा सिर्फ़ मुंहिंजे बैत जो थोरो ॻाल्हायो बैत कंदुसि त यज़ीद भाकुर पाईंदो न कंदुमि त हुननि खे सिर मुंहिंजो खपे हाणे मुंहिंजी दिलि नथी चवे त तव्हां मुंहिंजे करे पंहिंजा सिर कुहायो तव्हांजा बचड़ा यतीम बणिजी वञनि तव्हां घर वारियूं बेवह बणिजी वञनि तव्हांजा घरड़ा कखावा बर्बाद थी वञनि मां तव्हांखे रज़ा ख़ुशीअ सां इजाज़त थो ॾियां राति जो अंधेड़ीअ में पासड़ो वठियूं तव्हां निकिता हलिया वञो इन्हीअ जे करे जो सरतियूं सॼी सुञ मता का मूसी हले पानी नागे पंधु घणो अग्यारा बोरुन्य मता मरे उन्य दे पारा तो पुनः लखे तव्हां हलिया वञो वाइदो वात क़यामत में शफ़ात कंदुसि तव्हांजी हथनि सां हौज़ कौसर जा प्याला प्यारींदो साहब नाने खे सुठी तव्हांजी ते पर फरियाद ॾींदुसि त हिननि खे मां पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां छॾियो हो तव्हां वञो वड़े वा आशिको सुभान अल्लाह हुसैन जा साथी सुभान अल्लाह हज़रत इमाम आली मकाम के अर्ज करण लगा त सूरिया सिंगार बिस्मिल्लाह इहो तो ईमान असल आशिकन जो मुड़न मोटन मेहणो थिया नज़ारे निर्वार कुसण जो करार असल आशिकन कयो वाह सही वाह
बेटाई साहब वाह जी तारीख़ शेरनि में बयान कई अथई सुभान अल्लाह असांजो जीअण मरण तुंहिंजे कदमनि सां आहे बच्चा वञनि त वञणु ॾियनि ज़ालियूं बेवहथनि त थियणु ॾियनि पोइ इमाम पाक इन्हनि खे फरमायो त इन्नकुम तक़तुलून गदन पोइ तव्हां सभु क़तल थी वेंदव है शहीद थी वेंदव जवाब ॿुधंदव है सदके इमाम सहाबी साईं हुसैन जे चेहरे खे ॾिसी चवण लॻा त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफना बिल क़त्ल मअक है सदके शुक्र आहे अल्लाह जो जंहिं असां खे तव्हां सां गॾु क़ुर्बान थियण जो शरफ़ अता कयो आहे है जिंदाबाद हुसैन तुझा साथी जो जिंदाबाद इमाम पाक खे अर्ज़ करणो भिटाईअ जो शहर चवण बुधो त कूफा कूपा 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 सा किने को दिया रावत की न रहन साइन सिर फिदा कया अग्या इमामन हाय वासे युजाहिदून फी सबीलिल्लाह कम इहोई कन हुरूहा रबधन सहरा शहीदन बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वासे वाह वो या तारीख़ पोइ इमाम पाक हिननि खे फरमायो त हाणे उथो भलाखी में खां ॿाहिरि त निकिरो ॿाहिरि निकिरी करे नबीअ जे नवासे इन्हनि खे फरमायो त इरफऊ रुऊसकुम वनज़ुरू फजअलू यनज़ुरून इला मवादिअहुम व मनाज़िलहुम मिनल जन्नत वहुव यक़ूल हाज़ा मंज़िलक या फुलानिन या फुलान सदके वाह वाह जन्नत जो नज़ारो चओ सुभान अल्लाह शहीद जन्नती हिन सुभान अल्लाह पाण फरमायो पंहिंजे साथन खे त आसमान ॾांहुं मुंहुं कयो पंहिंजा पंहिंजा जन्नती महल ॾिसो है या सुभान अल्लाह जहिड़ी ॻाल्हि हाँ हुई यार सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम आली मकाम जे ज़बान मुबारक जा लफ़्ज़ ख़ुदा काथे थो मोटाए बस हेॾो इमाम आली मकाम जो इहो फरमान रब्बुल आलमीन हिजाब जा पर्दा हटाए छॾिया खड़ाए छॾिया हीअं जो मथे नज़र कयूं त करबला जे मैदान मां जन्नत में पंहिंजा महल बीठा पिया ॾिसनि हाँ यार हाँ ईअं ई थियो घटाई थो चवे पियो त जन्नत संदन जूए बिस्मिल्लाह मरहबा हाफ़िज़ खुश होंदे फायक हलिया फिरदौस ॾे फना थिया फिल्लाह में है फना थिया सदके हुई सी थिया हुई रब ॾेखारन रूय उन्हनि जे एहसान सी बिस्मिल्लाह वाह सही वहाँ विसाल वञी थियो मौला सां चओ सुभान अल्लाह खुश थिया मदहोश थी विया लतीफ तो फरमा पियो त असुल आशिक पंहिंजूं सिसियूं न साढीन वाह लायो सिर लतीफ चए साहु सल्हाड़ियो ॾीन कुल्हूं कपाईन पुछन पोइ पिरे सदके दिड़ियूं सदके सदके वॾो को मंज़र यादि कयो अथव ख़ुशि हूंदो शाबाश पंहिंजा सिर कुर्बान कयूं इते आशिक हिकिड़ा इश्क जा ॿ मिसरा चया आहिनि दिलि चवे थी त तव्हांखे ॿुधायां बिस्मिल्लाह मरहबा सुभान अल्लाह मुर्तजा के दुलारू तेला लाखों सलाम चश्मे
जहरा के तारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे जहरा के तारों पे लाखों सलाम। नूर ऐनैन मौला अली पर दुरूद। नूरे ऐनैन मौला अली पर दुरूद। हाशमी नामदारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे जहरा के तारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम। सिरो हथेली पे रख कर जो साथी हुए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिरो हथेली पे रख कर जो साथी हुए। उन 72 सवारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे जहरा के तारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम। कत्ल की शब वाह जो महवे इबादत रहे। बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बस 5 मिनट छॾ बुज़ुआ खे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह आ चङो झट मोटी अच। सुभान अल्लाह। कत्ल की शब जो महवे इबादत रहे। उन तहज्जुद गुजारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे जहरा के तारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम। कुव्वते बेकसा वाह वाह दस्तगीरे जहां कुव्वते बेकसा दस्तगीरे जहां बेबसों के सहारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे जहरा के तारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम। जिनको ईमान से ईमान ने पाया फरोग।
सुभान अल्लाह। जिनके ईमान से ईमान ने पाया फरोग, ऐसे ईमानदारों पे लाखों सलाम मुर्तजा के दुलारों पे लाखों सलाम चश्मे ज़हरा के तारों पे लाखों सलाम जाके दुलारों पे लाखों सलाम चश्मे ज़हरा के तारों पे लाखों सलाम। नारे तकबीर, नारे रिसालत, हथ मथे खड़ी चो लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक या रसूल अल्लाह। अकीदे जी गाल हा, दावा सबको करे, पर दावा जे लाए दलील जी जरूरत है। असांजे पाकिस्तान में त हाणे उहे अदालतूं रहियूं कोन्हनि के, जो कंहिंखे वञी दाह ॾियूं सभु विकिणियल आहिनि, पर मिड़े पिया था गाॾे खे गेड़नि, पिया था मिसकीननि ग़रीबनि खे पीड़नि, जीअं सरिया घाणे में पीजे। जेके ग़रीबनि खे हेतिरे सूरनि में ॾुखनि में मुसीबतुनि में पीड़ींदा, उहे क़बर में वरी पाण ईअं पीड़बा जीअं घाणे में सरिया पीड़िजे। इन्हीअ में को शक कोन्हे त गौर वारो माण्हू ॾिसे, हर टोले में 72 टोला आहिनि नबी साईं जे उम्मत में। तफ्तरक सलासिम व सबईन फिरकतन कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतुन वाहिदतुन। नबी साईं फरमाया त मुंहिंजी उम्मत में 73 टोला थींदा। घणा? सही सनद सां हदीस आहे, मञे सभु कोई थो, पर उहे दावा था कनि त उहो टोलो असांजो, उहो टोलो असांजो, हो थो चए त इहो टोलो असांजो, हे थो चए त इहो टोलो असांजो। ॻाल्हायो छो नथा? जॾहिं क़यामत में कहारीअ जी कोरट लॻंदी त आल बैत जा दावेदार सभु ईंदा। खुदा पुछंदो त दलील ॾियो, जे दावा कयो था त दलील ॾियो। हे फ़कीर चैलेंज कयूं थो वञे, हिते बि, कब्र में बि, क़यामत में बि, त जॾहिं कहारीअ रब जी कोरट लॻंदी त दलील दस्तगीर जा मुरीद पेश करे सघंदा। हथ न मथे खयव? सुभान अल्लाह, शक थी? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां नारो हणो, भेज दस्तगीर जो। तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर, भेज दस्तगीर। अब तागो बदी कदा असा दा चऊं त जेकर यो कम थे नहीं हाने बस बुधो से हल। खैर खैर। हाय हाय हेरे ॾिस त इमाम साईं केतरी त जमायत मोकली आ। जी साईं। अल्लाह खुश रखंदव। इमाम साईं जे अमुन यमान में हूंदव। इन्हनि जवाननि जी जंहिंजे मथां शफ़क़त जो हथ आहे न,
इंशाअल्लाह ताला त हीअं ज़मीन आसमान प्रेस थी वञे त बि उहो बची वेंदो। इमाम अली मक़ाम जी जेड़ी महिल सॼी संगत कुसी कुर्बान थी वई, नज़र यमीनन व शिमालन, इमाम अली मक़ाम सॼे ॾिठो खॿे ॾिठो कोई नज़र न आयो। पंहिंजनि प्यारनि खे सॾ कयईं, जवाब न मिलियो। हाय हाय त इते इमाम अली मक़ाम वॾे आवाज़ सां पुकारियो त हल मिन नासिरिन यंसुरनी बिइज़्निल्लाह। कहिड़ो त मंज़र हूंदो। अल्लाह अल्लाह। आहे कोई जो मूंसां मदद करे? इहा इमाम अली मक़ाम जी निदाए इस्तिग़ासा मुतलक़ आहे। हा सभिनी जे लाइ। याने सारी खुदाई में इहो ऐलान आहे। हा पर इन्हीअ इतलाक़ में अल्लाह भी शामिल आहे। हा वॾे वा तव्हांजी पैंट सदके। त आहे कोई जो मुंहिंजी मदद करे? त अॻ में अल्लाह जी ज़ात बाबरकात मोकिलियसि मदद। बिस्मिल्लाह। थोरो ॾिस हिते ॻाल्हायो। हा हा जॾहिं मां तव्हांखे ॿुधायो त इन्हीअ इतलाक़ में अल्लाह बि शामिल आहे कोई जो मूंसां मदद करे? हा हा अल्लाह ताला पंहिंजी मदद मोकिलियसि। अनज़लल्लाहु तआला अन्नस्रु हत्ता रफ रफ अला रअसल हुसैन सुम्म खैर बैन नस्र अला अअदाइही लिका इल्लाह तआला फख्तारहु लिका अल्लाह। ॾिसो था न सुननि जा आलम चिटी तरह था ॿुधाइनि। सुभान अल्लाह चओ। शाबाश। कुरान पढ़ो, कुरान पढ़ो, हदीस पढ़ो। मुझा अजीज अबा अबा ये अलाए छा था चवनि। अबा प्रेस वारा त आहिनि पर हाणे असांखे 5 मिंट छॾियो त मां वाइस पूरो कयां। पोइ जो इमरान अलीअ खे ओॾे वठी ऐं पोइ वञी वठिजोसि। हे असां उन्हनि मूं न आहियूं। फ़क़ीराणो हे लॾड़ो आहे। हा यार सुननि जी पहचान अल्लाह वारा अथव। असां केरु आहियूं? असां अल्लाह वारनि जे पोयूं आहियूं। अल्लाह जी ज़ात बाबरकात इमाम साईं ॾे मदद मोकिली पखीअ जे सूरत में। करबला जे मैदान में नबीअ जे नवासे जे मथों पर खोले अचे उहो पखी बीही रहियो। ॿुधजा वाह सही वाह हाफ़िज़। इमाम पाक पुछियुसि त तूं केरु आहीं? चई मां अल्लाह जी मदद आहियां। पोइ तूं छा थो चवणु चाहें? चई मूंखे अल्लाह मोकिलियो आहे त हुसैन खे वञी मां रब जा सलाम ॾे। हा हा सदके छा थो सम्झी? चवेसि त तो निदाए इस्तिग़ासा कई आहे, मदद तलब कई आहे। मां तोॾे मदद मोकिलियां जे तूं चाहें त मां तुंहिंजे दुश्मननि यज़ीदनि जे मथां तोखे ज़ाहिरी फतह ॾियां। पर जे मुंहिंजे मुलाक़ात जो शौक़ थी त उहा ॻाल्हि कर। हे सौदो ॾिस, हे वापार ॾिस। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाह। छा थो सम्झे? जेकॾहिं उन्हीअ रुगो ज़बान खां अखर निकिरे हा त सॼे आसमाननि जा मलाइक जे करबला में पहुचनि हा नी। हा यार हा बराबर। पंहिंजे रब जी रज़ा क़बूल कयई। हा है बिस्मिल्लाह। वाह सही वाह। पोइ त मलाइक बि आया। अलीअ साईं जा जिन मुरीद हा उहे बि आया हा। ॿुधजा हो जेके इमाम अली मक़ाम जे शहादत वारे टाइम ते मथों अचे बीठा हा। रोवन बि पिया, शेर बि चवनि पिया त मसहर रसूल जबीनहू
बुध जा फलहू बरीकुन फिल खदूद रोई करे जिन पिया चवन त हिन मुंह मुबारक खे नबी चुमियो आहे बिस्मिल्लाह हिन मुंह मुबारक खे नबी चुमियो आहे ऐं उहो ई नूर हिन जे चेहरे में आहे हाय हाय अबवाह मिन उलिया कुरैशिन जद्दुहू खैरल जदूद हिन जो अबो ऐं अम्मा कुरैश खां अफज़ल आहिनि बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ऐं हिन जो नानो ॿिनी जहाननि खां अफज़ल आहे हाय पोइ हाय पिया तव्हां करे चवनि त अला या फबतुली बिजुहदिन वमन यबकी अल शुहदाए बअदी जिन पिया चवनि त ए अखियूं हाय जेतिरो तव्हां हुसैन जे ग़म में रोई सघो थियूं त रुओ असां खां पोइ शहीदनि ते केरु रुअंदो बेटा ये भी फरमायो त अखियुनि कुझु न कयो अखियुनि कुझु न कयो जो रत्न रुनाऊं पलाणी दे पुनल खे जॾहिं बीठे ॾिठाऊं तनी अखे आऊं कजल कहिड़ो पाया वाह सही वाह पाण तयारी जेॾी महिल करे रहिया त ज़ैनुल आबिदीन जी नज़र पइजी वियसि हुयो त बीमार पर असां मुबारक ते टेक ॾींदो ॾींदो अचे पंहिंजे बाबे जे कद में पियो चवेसि थो त मूंखे इजाज़त ॾे मूंखे मेहमान ॾियार नाने जा शेरे ख़ुदा जा अम्मी फातिमा जा मूंखे बि शहादत जो गानो ॿुधण ॾे इमाम हुसैन आली मकाम पंहिंजे आगोश में पंहिंजे बचड़े बीमार ज़ैनुल आबिदीन खे वरितो ऐं प्यारो कयईं पोइ फरमायईंसि त ज़ैनुल आबिदीन अञा तुंहिंजो वक़्तु न आयो आहे माई भाण जो अञा मुसलमान तोखे हले अॻिते खमज़दह हथ मथे करो हले अॻिते खमज़दह शाबाश ख़वातीन अहल बैतन जी निगहदाश्त करणी आहे हाय हाय ऐं इन्हनि परदेसियाणनि खे तोखे वदन पहुचाइणो आहे अल्लाह अल्लाह यो तो वरी चओ सुभान अल्लाह गमज़दह ख़वातीन अहल बैत जी निगहदाश्त तोखे करणी आहे ऐं इन्हनि परदेसियाणनि खे तोखे वदन पहुचाइणो आहे अल्लाह अल्लाह ऐं मुंहिंजा बचड़ा अल्लाह तोखे ज़िंदह रखंदो जो मां हुसैन जो नस्ल ऐं हुसैनी सैयदन जी सादात जो सिलसिलो तो मां फरमाईंदो हाणे मुंहुं खोल है अमानत त जेके नाने साईं रमज़ूं राज़ मुंहिंजे सीने में हिकमतूं विधियूं मां सभु तुंहिंजे सीने में अमानत रखां अबा इमाम आहे इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम आहे सुभान अल्लाह अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाईंदो तमामु गर्मी शिदत जी आहे 72 साल जी उमिरि जो बि आहियां हा यार शाबाश मूंखे 4 बजे जे तव्हां टाइम ॾियो हा त मां वरी पोइ बि तव्हांखे 6 करे ॾियां हा पर सभु अचे उन्हीअ महिल पहुता सैयद फ़क़ीर बुज़ुर्ग त पोइ असांखे पुछणो न पियो बाक़ी जे रुगो तव्हां जमायत हुजो ॿिया हुजनि हा त मां पंहिंजे ख़लीफ़े खां हिकिड़ी नात चवराईंदो आहियां बाबा हाणे हेॾे थी त मां जमायत सां मोह ॾियां पर अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजी इश्क़ ऐं मुहबत खे सलामत रखंदो असां तव्हांजा दुआ ॻायूं हाणे सैयद आहे महबूब जो बचड़ो आहे दुआ जा हथ खणे
साईं लोढ़े वारो साईं ऐं असां हथ खणी आमीन चऊं त अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि में तव्हां असांखे चङायूं ऐं भलायूं नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल अल्लाहुम्मा आमीन। दोस्तों, तव्हांजो ग़मे हुसैन, इश्क़े हुसैन, शान हुसैन जो ही तॾो तव्हांजो आबाद रहे ऐं तव्हांखे इमाम हुसैन जे सदके अल्लाह ताला निजात ऐं छोटकारो ॾिए, जन्नत जो हक़दार बनाए, माफ़ी ऐं मग़फ़िरत फरमाए, कयल कोताहियुनि खे रब साईं दरगुज़र फरमाए ऐं जहन्नम खां बचाए जन्नत ॾेखारे। चओ आमीन। मुंहिंजा मौला करीम अहिड़ी शिदत जे गर्मीअ में ही महबूब जे बचड़े नवासे हुसैन ऐं करबला जे शहीदनि जे शान ॿुधण जे लाइ जंहिं जलसे में शरीक थिया आहिनि उन्हनि जो अचणु बारगाह इलाहीअ में क़बूल फरमाइजां। हिननि जे सीननि में जेकी आहूं फरियादूं ऐं दुआऊं इल्तिजाऊं आहिनि उहे बारगाह इलाहीअ में क़बूल फरमाइजां। को कर्ज़ी आहे त उनजा कर्ज़ माफ़ कर, को मरीज़ आहे त उनजा मर्ज़ माफ़ कर, को तंग दस्तिया वारो आहे त उनखे रोज़गार कुशादो ॾे, फ़क़्र फ़का कशीअ खां बचाए, तंग दस्तीअ खां बचाए। मुंहिंजा मौला करीम पंहिंजे ई दर जो ग़ुलाम ऐं सवाली बनाइजां, पंहिंजे दरूं घरूं ॾिजां, कंहिंजो मुहताज न बनाइजां। हे जेके हिन आस पास में मुसीबतूं आहिनि, खून रेज़ियूं ऐं फसाद थियनि था, बेहद दिलि असांजी ॾुखोइजी रही आहे त का अमड़ असांजी बेवह न बणिजे, कंहिंजा बच्चा यतीम न थियनि। हे जेको क़ौमी क़िस्म जो जहिड़ो आहे इहो वॾी जाहिलियत आहे। मारे हिकिड़ो मरे हिकिड़ो, वरी पलांद वरी वाटहुड़नि खां, छो त हू उन ज़ात जो आहे। हे बि को इंसाफ़ आहे, हे बि को अफ़सोस आहे। दोस्तो, हथ मथे खणो त अॼु खां पोइ इन ॻाल्हि जी हिमायत न कंदव त अलाह रहम कंदो आहे। कौम परस्ती, कबीला परस्ती, ज़ात परस्ती, ये सभु मदीने जे मोर पंहिंजे लतुनि सां जहालत खे नुपूड़े ख़तम कयो हो हजतुल विदा जे वक़्तु। असां उन नबीअ जा उम्मती आहियूं। इहे जहालतूं असां में न हुजणु खपनि। असांजा ही पाड़ो ओड़ो ख़ुशहाल हुजे, वाट वींदे कंहिंखे तकलीफ़ न अचे, शादो आबाद हुजे, अमन अमान हुजे, सलामतीअ सां कमाए कमाए पंहिंजे बचड़नि में पूरी तरह पहुचे। अल्लाह साईं उनखे ख़ुशि बनाए ऐं ख़ुशगवार माहौल में हीअ ज़िंदगी गुज़ारे। चओ आमीन। अल्लाहुम्मा इन्ना असअलुकल अफ़्व वल आफ़िया, अल्लाहुम्मा इन्ना असअलुकल अफ़्व वल आफ़िया वल माफ़ात दाइम फ़िद दीन व दुनिया वल आख़िरा वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार, वल फ़ौज़ बिल जन्नत व नजात मिनन नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वन करीम, अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वन करीम तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी या मुक़ल्लिबुल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक। अल्लाहुम्मा सब्बित अक़दामना अल इस्लाम वल ईमान, अल्लाहुम्मा सब्बित अक़दामना अल इस्लाम वल ईमान व सुन्नत हबीब कुल करीम व बि मोहब्बत का मोहब्बत हबीब कुल करीम मारुफत व बिशरियत व बितरीक़त हबीब कुल करीम बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना महबूबना हबीबना मुहम्मद आलिहि व अस्हाबी व बारक वसल्लम अलैहि। हज़रत साईं अली मुर्तज़ा खे मां आज़ान जे लाइ अर्ज़ थो कयां। अदा झटपट 4 मिंटनि में आज़ान बि अची वेंदी त निमाज़ बि थी वेंदी। पढ़ंदव, हथ मथे खणो, अलाह कंदो जमायत थींदी। साईं इमाम हुसैन जो नगर बि तयारु थियो, नगर न्याज़ खाई पोइ वञिजो, पहिरियों बांग ॿुधी नमाज़ पढ़ो। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन।